जहिड़ी तरह लीमे जो हिकु कतरो खीर जे घणे मिक़दार खे बि ख़राब करे सघे थो, अहिड़ी तरह इंसान जी अना ऐं तकबुर घणा ई रिश्ता विञाए छॾींदी आहे। भेण लाइ पहिरियों हीरो उन जो पंहिंजो भाउ हूंदो आहे। सच जी ख़बर हुजण बावजूद कूड़ खे ॿुधण जो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे। अगरि रिश्तनि निभाइण जी सघ न हुजे त रिश्ता जोड़ींदा बि हरगिज़ न कयो। जॾहिं अमर फौत थी वेंदी आहे त कोई दुआ ॾियण वारो बि न हूंदो, पर जॾहिं पीउ फौत थी वेंदो आहे त कोई आसरो ॾियण वारो बि न हूंदो। अक़लमंद माण्हू तेसि ताईं नाहे ॻाल्हाईंदो जेसि ताईं महफ़िल में ख़ामोशी नाहे थींदी। अॼु बि तइलीम हिकु वॾी दौलत आहे, पर सिर्फ़ कोचिंग सेंटर ऐं प्राइवेट स्कूल जे मालिकनि लाइ। वॾनि भाइरनि जो हुजणु हिकु वॾी नेमत आहे, जेकी हमेशह असांखे ग़लति कमनि खां रोकींदा ऐं ग़लति माण्हुनि खां बचाईंदा आहिनि। पाणीअ सां वेंझण वारा सिर्फ़ कपिड़ा बदिलाईंदा आहिनि, पर पघर सां वेंझण वारा तक़दीर बदिलाईंदा आहिनि ऐं खून सां वेंझण वारा तारीख़ बदिलाईंदा आहिनि। मुस्कुराइण ऐं माज़रत करण सां रिश्ता मज़बूत थींदा आहिनि, इन करे माफ़ करे छॾींदा करियो। इन अमल सां तव्हां पाण बि सुकून में रहंदव। हर उन शख़्स खे तव्हांजे तवज्जो जी ज़रूरत आहे जेकी अव्हां सां जुड़ियल आहिनि। अगरि अव्हां उन्हनि खे तवज्जो न ॾींदा त सम्झो अव्हां उन्हनि खे विञाए छॾियो। अॼु जी मुहबत अंधी थियण सां गॾु ख़राब ऐं नापाक बि थी वई आहे। गुफ़्तगू सिर्फ़ अल्फाज़नि जो मजमूओ न हूंदो, बल्कि एहसासात ऐं जज़्बात जो अक्स हूंदो आहे। हक़ीक़ी वॾो उहो आहे जेको पाण खां नंढनि ते नज़र रखे ऐं उन्हनि जी ज़रूरतुनि खे पूरो करे। अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी वफ़ात खां बाद बि तव्हांजो नालो सुठनि लफ़्ज़नि में खयो वञे त पंहिंजी औलाद खे सुठा इख़लाक़ सेखारियो। पंहिंजो मुक़ाबिलो ॿियनि सां करणु छॾे ॾियो। पंहिंजो मुक़ाबिलो ॿियनि सां करणु छॾे ॾियो। सिज हुजे या चंड पंहिंजे वक़्त सां ई चमकंदा आहिनि। नेकियूं करे दरिया में उछलाए छॾियो। ज़िंदगीअ में अगरि तूफ़ान आया त उहे ई नेकियूं तव्हां लाइ कश्ती बणिजी वेंदियूं। ग़लति न हुजण बावजूद बि कोई अव्हां खां माफ़ी वठे त समझी वञो उन जी नज़र में अव्हां जी अहमियत तमामु घणी आहे। हर अमल खां पहिरियां पंहिंजी नियत जो रुख़ दुरुस्त बणायो। हर अमल ख़ालिस ख़ुदा जे लाइ कयो, छाकाणि त दुरुस्त रस्तो ई मंज़िल ताईं वठी वेंदो आहे। तव्हांजी असुल हस्ती अव्हां जी सुहिणी सोच आहे, बाक़ी त हॾियूं ऐं गोश्त आहे।